बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क्लास 7th जी मैथमेटिक्स जो सिलसिलो जारी है। हिन वीडियो लेक्चर के अंदर असी पढ़ंदासीं मल्टीप्लिकेशन एंड डिवीजन ऑफ रैशनल नंबर्स। हाँ तव्हांखे मां इहो गुज़िरियल वीडियो के अंदर भी चयमि त जेका मल्टीप्लाई है रैशनल नंबर्स जी यानी वो आम अणपूरी है जेको असां नंढनि क्लासनि में ज़रब कंदे सिखंदा आहियूं। हाणे मां सिर्फ़ु उनके जस्ट रिकॉल कंदमि। आई होप दैट त तव्हां सम्झी वेंदव। अच्छा, अगर कोई अड़ो बंदो है जो इन वक्त मुझे वीडियो दिसे तो उन वाक़ियन मल्टीप्लिकेशन जेका है फ्रैक्शन जी क्लियर ना है, लिंक डिस्क्रिप्शन में मौजूद है। मूँ ऑलरेडी मल्टीप्लिकेशन एंड डिवीजन फ्रैक्शन जी ढी सलीस मतलब इलाही डिटेल्ड स्टाइल में पढ़ाई है। तुम उतों पढ़ी वठो। इतने जस्ट मां टच ॾींदमि ऐं पंहिंजनि अहम शयुनि ॾे मूव कंदुमि। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। हाणे असांखे चयो वेंदो आहे प्रोडक्ट 2/7 एंड 3/4। इतने असांजी एंड जो मतलब होंदो आहे मल्टीप्लिकेशन। हाँ मल्टीप्लाई असां कीअं कंदा आहियूं त असां आमूं साम्हूं वारा अंग पाण में रिड्यूस कंदा आहियूं। अगर असां हिनखे रिड्यूस कयूं 1 2 2 2 4 न ही अॻिते प्राइम नंबर आहिनि रिड्यूस नथा थियनि त असां छा कंदा आहियूं, मथियां पाण में ज़रब कंदा आहियूं, हेठियां पाण में ज़रब कंदा आहियूं। मथियां पाण में कंदासीं त 1 3 3 ॿ 7 14। हाँ अॻिते रिड्यूस नथो थिए, इन करे असां हिनखे हिते हिन जो जवाबु लिखंदासीं। हाणे ॿियो एग्ज़ाम्पल तव्हांजे साम्हूं खणां थो 16/20 मल्टीप्लाई 4/8। हाँ इनके कीअं रिड्यूस कंदासीं, कीअं असां हिन जी मल्टीप्लिकेशन कंदासीं, जस्ट आमूं साम्हूं वारा पासा रिड्यूस कंदासीं। अचो डायरेक्ट टेबल वञे थी। 1 चौंक 4 5 चौंक 20 1 8 8 2 8 16। छा जवाब आयो 2/5 ऐं प्रॉपर अचे तो ऐं रिड्यूस भी नथो थिए त हीअ असांजो जवाब आहे। अच्छा हाँ इतने हिकिड़ो असांखे सम मिले थो एग्जाम्पल में चे तो यानी ॿिनि खां वधीक भी अगर का असांखे मल्टीप्लिकेशन मिले थी असां उनखे कीअं सॉल्व कंदासीं, तॾहिं भी असां आमूं साम्हूं वारा पासा रिड्यूस करण की कोशिश कंदासीं, पोइ अॻिते वेंदासीं। ॾिसो हाणे हीअं 1 3 3 1 3 3 रिड्यूस थियनि था, करे छॾियोसीं। हीअं रिड्यूस कोन पिया थियनि, असां वरी ॾिसंदासीं हीअं रिड्यूस नथा थियनि ऐं हाणे छो त हिते हिकु बचो आहे हीअं बि रिड्यूस नथा थियनि। असां सभु मथियां पाण में ज़रब कंदासीं। 1 ॾूं ॾूं साॻो हिते 2 आयो, वरी 1 ॾूं ॾूं ऐं हेठियां कीअं कंदासीं 1 5 5 5 चौंक 20 यानी छा थींदो 1 ॾूं ॾूं 10 ॾूं 20 यानी 1/10 हिन जो जवाब आहे। अच्छा हिनखे तव्हां हिन अंदाज़ में भी हल करे सघो पिया त हिन ॿिन्ही खे पहिरियों हल कयो, वरी हुन जवाब कढो, वरी 1/4 सां कयो। इहो तव्हांजे मथां आहे, इहो तमामु ईज़ी कंसेप्ट आहे त मतलब तव्हां हिनखे ईज़िली हिनखे कंडक्ट करे सघो था। हिन जे अंदरि हिकिड़ी ॿी टॉपिक मल्टीप्लिकेशन जे अंदरि असांखे ॿुधाई वई आहे, उहा आहे मल्टीप्लिकेटिव इनवर्स। हाणे मल्टीप्लिकेटिव इनवर्स तव्हांजे स्क्रीन ते बि तव्हांजे साम्हूं हिकिड़ी टेबल ठहियल हूंदी, उनजो सिंपल मतिलबु इहो आहे मल्टीप्लिकेटिव इनवर्स जो। अगरि तव्हां 2/4 था लिखो त हिन जो मल्टीप्लिकेटिव इनवर्स इहो आहे त 4/2। हाणे अगर तव्हांखे चयो त 2/4 जो मल्टीप्लिकेटिव इनवर्स आहे त तव्हां लिखंदो 4/2। सो असां ॾिठोसीं तव्हांजे साम्हूं जीअं मां चयुमि चार्ट भी तव्हांजे स्क्रीन ते लॻो पियो आहे हले थो त मल्टीप्लिकेटिव इनवर्स जो मतिलबु छा आहे, तव्हांखे अपान में अंग मिलियल आहे न, उन हेठे अंग खे मथे करे वञो, मथे अंग खे हेठि करे वञो, इहो हुनजो मल्टीप्लिकेटिव इनवर्स। असां जीअं त टॉपिक भी तव्हांजे साम्हूं लिखियल आहे त असां डिवीजन कयूं था रैशनल नंबर जी। डिवीजन वरी भी मां चवंदुमि त ऑलरेडी असांजी सुठी पढ़ाई आहे, लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे, तव्हां उतां वञी मतिलबु हिनखे डिटेल्ड पढ़ी सघो था। पर असां सिर्फ़ु हिते टच ॾींदासीं, उहो इहो आहे त डिवीजन असां ईअं हल कंदा आहियूं त जॾहिं बि असांखे दर्जो मिले त हुनजो पहिरियों दर्जो लाहे अचो वापसि। ठीकु आहे, जीअं आहे डिवाइड खे मल्टीप्लाई में कन्वर्ट कयो ऐं हिनखे रेसिप्रोकल कयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं डिवाइड ईंदी आहे त असांखे 2 शयूं करणियूं पवंदियूं आहिनि। हिकिड़ी इहा त असांखे वंड खे ज़रब में तब्दील करणो हूंदो आहे, ॿियो इहो आहे त अॻे जो रेसिप्रोकल। रेसिप्रोकल जीअं असां मल्टीप्लिकेटिव इनवर्स पढ़ियोसीं न, हूअं ई आहे यानी मथियो हेठियो अंग मथे खणी वेंदासीं, मथे अंग खे हेठि खणी ईंदासीं। इनखे थो चवे रेसिप्रोकल ऑफ एनी नंबर, यानी कंहिं बि नंबर जो जेको रेसिप्रोकल आहे उहो इहो आहे त उन जे साम्हूं उहो नंबर उबितो लिखणो आहे, यानी हेठों खां मथे करिणो आहे, मथे खे हेठि करिणो आहे, इहो हुनजो रेसिप्रोकल आहे। सो असां डिवाइड जे अंदरि पहिरियों असूल इहो आहे त मल्टीप्लाई में तब्दील कंदा आहियूं, ॿियो इहो आहे त असां हुनखे रेसिप्रोकल कंदा आहियूं। हाणे जॾहिं हिन जॻह ते असांखे सिचुएशन मिले थी, असां वापसि मल्टीप्लिकेशन वारे फॉर्म में हलिया वियासीं। अचो आम्हूं साम्हूं वारा रिड्यूस कयूं था। 2 ऐं 7 रिड्यूस कोन पिया थियनि, 5 ऐं 15 रिड्यूस थियनि था। 1 5 5 3 5 15। हाणे अॻिते छा कंदासीं, मथियां पाण में ज़रब, हेठियां पाण में 2 3 6 7 साॻा, इहे असांजो जवाबु आहे। हाणे असां इहो अगरि चवे थो त रेसिप्रोकल ऑफ 2/7 इज़ 7/2, दैट्स इट, इहो ई थींदो आहे। असां रेसिप्रोकल हिन में डिस्कस करे आयासीं। हाणे हिन वीडियो जे अंदरि सिंपल मल्टीप्लिकेशन कईसीं, मल्टीप्लिकेटिव इनवर्स पढ़ियोसीं, डिवीजन पढ़ीसीं ऐं रेसिप्रोकल पढ़ियोसीं। इहे 4 नंढड़ियूं शयूं हुयूं जेके हिन वीडियो में डिस्कस कयूंसीं। इन द लास्ट
तव्हांजे साम्हूं एक्सरसाइज़ आहे। हीअ एक्सरसाइज़ तव्हां पाण हल कंदव, तमामु सिंपल आहे। उमेद आहे त हिन नंढनि कॉन्सेप्ट्स मज़ा उन्हनि खे इस्तेमालु कंदे तव्हां हिन एक्सरसाइज़ खे आसानी सां हल करे सघो था। सो इंशाल्लाह वरी मिलंदासीं इन ई चैप्टर जे नए कंहिं टॉपिक सां गॾु। तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।